बुलबुल सिंध मौलवी काज़ी दोस्त मोहम्मद मरहूम जुम्मे जी तकरीर करबला जे मौजू ते जद्दा प्रोडक्शन लाड़काना जो वॉल्यूम नंबर 7 हाफ़िज़ बशीर अहमद चांडियो जे थोरन सां पेश कजे थो। वनूर दीन ना वनूर दुनिया ना वनूर अव्वल ना वनूर आखिर ना वनूर ज़ाहिर ना वनूर बातिन ना मुहम्मद व आलिही व अस्हाबिही व अज़वाजिही दोस्तदारे चार यारम ताब औलादे अली मज़हबे अनफिया दारम मिल्लते हजरत खलील खाक पाए गौस आजम ज़ेर साया हर वली। हजरत बिटाई साहब रहमतुल्लाह ताला अलैह शाह तो फरमाए त सूर्य जो सॾु थियो, सूर्य जो सॾु थियो का हलंदी जेॾियूं, सूर्य जो सॾु थियो का हलंदी जेॾियूं वञण तन पियो नालो नींहुं गिननि जे। बिरादरान अज़ीज़, मुहर्रम शरीफ जो बरकत वारो महीनो हजरत इमाम हुसैन सैयद शुहदा सरकार इमाम हुसैन आली मकाम जे शहादत जो महीनो पंहिंजनि बच्चन खे लुटाइण वारे हजरत इमाम हुसैन जे यादगार जो महीनो ॾियार आहिनि। अॻे बि इमाम हुसैन जो कुझु ज़िक्र थियो आहे। हिन जुमे ते बि इंशाअल्लाह तबारक व तआला दुआ फरमायो अल्लाह से मूंखे ताक़त अता फरमाए शोहदा करबला जो ज़िक्र ख़ैर चऊं उन जे दुआउनि में शामिल थियूं। मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो, हज़रत इमाम हुसैन आली मक़ाम जी ज़ात बाबरकात ऐं इमाम हसन मदरसे में पढ़नि था ॿई शहज़ादा। ॿिन्ही शहज़ादनि जूं पढ़ियूं लिखियल आहिनि, ॿिन्ही पंहिंजे हथनि सां लिखियूं आहिनि। ज़िद कनि था, हज़रत इमाम हसन चए त मुंहिंजा लफ़्ज़ सुठा, हज़रत इमाम हुसैन चए त लफ़्ज़ मुंहिंजा सुठा। ॿिन्ही शहज़ादनि चयो त हलो त नबी पाक जे दरबार में फ़ैसिलो करायूं, जंहिंजो नबी पाक पासो वठे। इमाम हसन ऐं हुसैन ॿई शहज़ादा सरकार जे दरबार में चवनि था, बाबा असां पढ़ियूं लिखियूं आहिनि, अखर लिखी आया आहियूं, अंदाज़ो लगायो ॾिसो त अखर कंहिंजा सुठा आहिनि। सरकार फरमाईंदा मां न बेकारिन, मुंहिंजा बचड़ो मां पढ़ियल न आहियां। पढ़ियल जो मतिलबु इहो न आहे त मां ज़माने जा अखर न सुञाण, मां ख़ुदा जो पढ़ियल आहियां, ख़ुदा मूंखे पढ़ायो आहे। इन जो फ़ैसिलो वञी हैदर इक़रार को कराए जेको मुंहिंजे शहर जे इल्म जो दरवाज़ो आहे। ॿई शहज़ादा नबी पाक जे इजाज़त सां हैदर इक़रार जे दरबार में अचनि था। अन मदीनतुल इल्म व अलीयुल बाबुहा, शहर इल्म जो आहियां, उन इल्म जे शहर जो दरवाज़ो अथव हैदर इक़रार। पुटे छो आया हो जो हवेलो? बाबा असां ॿई शहज़ादा ज़िद करे आया आहियूं, महिरबानी करे असांजे ॿिन्ही फरहनि जो अंदाज़ो लगायो, ॾिसो त अखर कंहिंजा सुठा आहिनि। हैदर इक़रार अर्ज़ कयो त बाबा मूंखां वधीक त तव्हां प्यारा पंहिंजे नाने नबी पाक अलैहिस्सलाम कयो, जंहिंजे कुलनि ते सवार थींदा आहियो। जेको नबी पाक जी ज़ात बाबरकात तव्हांजे वास्ते अर्श तो लिबास घुराईंदो आहे, मां तव्हांजो फ़ैसिलो कीअं कयां? ॿिन्ही शहज़ादनि चयो त बाबा असां बाबे मोहम्मद जे दरबार में वियासीं, सरकार मदीने जे असांजो फ़ैसिलो न कयो आहे। हैदर चवण लॻो त पुट जंहिंजो फ़ैसिलो रसूलनि जो सरदार मोहम्मद न करे, हैदर केरु आहे जो तव्हांजो फ़ैसिलो करे? मां तव्हांजो फ़ैसिलो न कंदुसि। काॾे? इज़हबू इला फातिमतिन, हज़रत फातिमत ज़हरा रज़ी अल्लाह ताला अन्हा जे दरबार वञो, तव्हांजी माउ बि आहे, तव्हांजा अंगल बि ठहंदी। ॿई शहज़ादा फरियूं खणी वञनि था, जीजल ख़ातून जन्नत जे दरबार में मर असांजो फ़ैसिलो कर। साहिब जो त पुट बाबे मोहम्मद ॾे वञो हा, तव्हांजो बाबो हैदर इक़रार आहे, उन ॾे वञो हा, उहे तव्हांजा फ़ैसिला कंदा। बाबा उन जो असांजो फ़ैसिलो न कयो अथऊं। ख़ातून जन्नत ॿिन्ही शहज़ादनि जा अखर ॾिसे थी। हज़रत इमाम हुसैन नंढड़ो आहे, नंढड़े सामणे प्यार माउ जो घणो थींदो आहे, नंढड़ा वरी घणा गुस्ताख बि माउ सां हूंदा आहिनि। हर हर कन में बि चएसि त मां मुंहिंजो पासो वठिजांइ न त मां अॻिते फाकुर न पाईंदो, मां मिठियूं न ॾींदो। मां मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो, ख़ातून जन्नत
हिकड़े शहजादे जे लफ्ज़न ते हथ रखण ते जरूर कंहिंजा अखर चङा हूंदा, मगर ख़ुदा जो पैगाम तो जे ख़ातून जन्नत ॾे थो बीबी साहब, जंहिंजो फ़ैसिलो रसूलनि जो सरदार मोहम्मद नथो करे, जंहिंजो फ़ैसिलो हैदर करार नथो करे, मथां हिननि जो फ़ैसिलो कयो थी हिकड़े जो मथां पासो वठंदो हुजे, ॿिए जी दिलि टुटी पवंदी हुजे, मथां ख़ुदा जो अर्श लर्ज़ी पवंदो हुजे। साईं छा कयां, ॿई शहजादा ग़लति ॾिठा आहिनि, ॿी वाह मुखो वञण जी कान्हे का काॾे वञनि त रब तो फरमाए जिब्रील खे त ओ जिब्रील भॼ वेच त मूं 7 लाल खणी वञ, ख़ातून जन्नत जे दरबार में पेश कर, साण तूं कंहिंजो बि पासो न वठ, ये 7 ई लाल शहजादनि जे अॻितो फिटी करे चओ, जेको घणा लाल खणी ईंदो अखर उन्हनि जा सुठा आहिनि, हर कंहिं पंहिंजा पेर छॾाइनि, पंहिंजी ताक़त छॾाए। हज़रत इमाम हसन हज़रत इमाम हुसैन को 10 महीना वॾो हो, झटपट 3 रहण ॾेई दार खई, हज़रत इमाम हुसैन बि 3 खया, हाणे चौथे ॾींहुं हज़रत इमाम हसन भॼे थो न, इमाम हुसैन पोइते बीठो आहे, इमाम हुसैन जी दिलि टुटी पई थी त रांदि हारजी वई, शागिर्द टोकूं कंदा, मुंहिंजा अखर घटि थी पिया, अधे ॼाण 4 थिया, पासो ईअं जो गौरव थी पवंदो त रब तो जिब्रील खे फरमाए त जिब्रील भॼ, मथां मुंहिंजे इमाम हुसैन जे ज़ात बाबरकात जा गोढ़ा ज़मीन ते किरी पवंदा हुजनि, जल्दी न 7 लाल खे पर हण, अधो अधु कर, अधु हसन जे हथ में ॾे, अधु हुसैन जे हथ में ॾे, चई त तव्हांजो फ़ैसिलो रब इहो थो करे त शहज़ादे ॿिन्ही जा अखर भला आहिनि। सालनि जो हज़रत इमाम हुसैन मदीने पाक में रांदि थो करे, नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम जो पूर पैसो त बाबे मोहम्मद सां वञी मिला, 2 परीअ जे नमाज़ जो टाइम आहे, 3 परीअ जो ख़ुदा जो फर्ज़ आहे, सरकार मदीने जी ज़ात बाबरकात नमाज़ वाहिदुल क़हार जे में मशगूल बीठा आहिनि, पोइ तो परवाननि जूं सिफ़ूं लॻियूं पयूं आहिनि, आशिक़नि जूं सिफ़ूं लॻियूं पयूं आहिनि, इन नमाज़ तो क़ुर्बान वञे जेके मोहम्मद खे ॾिसी अदा कनि, जेके सरकार जे सजदे सां गॾु सजदा कनि, जेके नबीअ जे झुकण सां गॾु झुकनि, जेके नबीअ जे रुकू सां गॾु रुकू कनि, क़ुर्बान जे नज़रनि तो जेके नबी पाक खे ॾिसी पिया सजदा कंदा वञनि। मुंहिंजा दी दोस्तो, सरकार मदीने जी नमाज़ पढ़नि था, अबू बकर सिद्दीक भी पोइ लाइन में आ, हैदर करार भी आ, अमीर उमर भी आ, जाते मोहम्मद मुस्तफा जा पैर आहिनि उते सभिनी असहाबनि जा कदम जो गर्दन झुकिया पिया आहिनि, सरकार मदीने जी ज़ात बाबरकात नमाज़ पढ़ाइनि था पिया, हो जॾहिं सजदे में वञनि था पिया, सुभान रब्बियल आला, सुभान रब्बियल आला, असांजो रब पाक आहे, सभिनी को वॾो आहे, चवनि था पिया त हज़रत इमाम हुसैन सिफ़ूं चीरींदो, फाड़ींदो, लंघंदो, नबी पाक जे ज़ात सिर सजदे में आहे, हज़रत इमाम हुसैन जी ज़ात बाबरकात मोहम्मद जे पुठीअ ते चढ़ी वेही रहियो आहे, सजदे में वेही रहियो, मगर ज़हन न आहे नबी पाक जो सजदो ज़मीन जे मथां त हुसैन जो सजदो वरी मोहम्मद जे पुठीअ ते, कीअं न सजदा करे हुसैन, तुंहिंजे मुंहिंजे पुटनि वांगुरु थोरो जो ॼमनि त मेहूं ॾिसनि, ॼमनि त गाना ॾिसनि, ॼमनि त अखियूं पटनि त रंडियुनि जे मथां, मगर हुसैन अखियूं पटियूं त हैदर करार जूं नमाज़ूं ॾिठियूं आहिनि, हज़रत इमाम हुसैन अखियूं पटियूं त मोहम्मद जूं इबादतूं ॾिठियूं आहिनि, हैदर करार जे ज़ात बाबरकात जे बचड़े हुसैन शहीद करबला होश संभालियो हो त पंहिंजे मुझे मोहम्मद मुस्तफा जी इबादतूं सजदा ॾिठा आहिनि, पोइ हुनखे सजदा इबादतूं यादि छो न पवंदियूं, जेको ॼम ते नमाज़ूं इबादतूं ॾिसंदो हुजे। मुंहिंजा दी दोस्तो, नबी पाक जो सिर ज़मीन जे मथां, हुसैन जो सिर मुबारक नबी पाक जे पुठीअ मुबारक जे मथां, जिब्रील रब खे अर्ज़ कयो त मुंहिंजा मौला हे छा आहे, सरकार मदीने जी पुठी आहे, आख़िर रसूलनि जे सरदार जी पुष्ट मुबारक आहे, हुसैन जे ज़ात बाबरकात जो सजदो पुठीअ जे मथां आहे, हे मथां सुवार वेठो आहे तुंहिंजो हुसैन, त रब तो फरमाए थो जिब्रील जे हुसैन खे मोहम्मद जे पुठीअ ते सुवार थो ॾिसे या हिते बि सुवारी कंदो, पर करबला जे मैदान में जाते कोई हुसैन जो कोन हूंदो, उते बि सिर्फ़ु नेज़े ते सुवारी पियो हमेशा हुसैन जी सुवारी लिखियल आहे, सदाईं सुवार हूंदा इहे, सरकार नबी पाक जे ज़ात बाबरकात सजदो लिखो कयो, सुभान रब्बियल आला, सुभान रब्बियल आला, 25 दफ़ा हज़रत नबी पाक ने सुभान रब्बियल आला चयो, असहाबनि खे जो सजदे मां सिर मथे खणण में देर थी वई, सम्झूं त नबी पाक शायदि निमाज़ मूंसां खे मोकिलायो, सरकार जे ज़ात अंदर जा सूर न हुया, नबी पाक सां अंदर जूं ॻाल्हियूं न कयूंसीं, सरकार जे चेहरे जो दीदार न कयोसीं, वसियतूं न ॿुधियूंसीं, रायूं लाइ ॾिनो सजदे में रुना वठी, मदीने जे साईं जो त निमाज़ ख़ुदा जी आहे, इन में ख़्याल भी खुदा जो रखना, हुसैन जी रज़ामंदी भला केतिरो तलबींदुसि, आख़िर सिर मथे खणण क्या रब चयो जिब्रील खे त जिब्रील भॼ,
मता नबी पाक सिर मुबारक मथे खड़े ऐं हुसैन जी दिल अञा पूरी ढो न कयो हुजे मता हुसैन जी दिल नाराज़ थी पवंदी हुजे जल्दी वञी नबी पाक सजदे में अर्ज़ कर त मदीने जा साईं जेके सजदा करे तो से बीमार रब जा तू रसूलनि जो सरदार बणायो मां बीमार रब बणायो मां हुसैन खे तुंहिंजे पुठीअ ते सवार कयो आहे बीमार रब कयो आहे मता सिर मथे कयो थी हुसैन जे दिल खे नाराज़ कयो थी 5 ॾींहं गुज़री वञनि त गुज़री वञनि मर सजदो टिको ते जेसिताईं हुसैन पंहिंजे मर्ज़ीअ सां न लहे त सिर मथे न खणजा मुंहिंजा दोस्तो 72 दफ़ा नबी पाक जन सुभान रब्बिल आला चयो सरकार नबी पाक जे सिर मुबारक मथे कयो हुसैन लथा वञनि था ख़ातून जन्नत इंतज़ार में वेठिया रस्ते में ठुविझूं वेठिया इमाम हुसैन लाइ छो देर लाथी पुट काॾे वई अम्मा अॼु मां तुंहिंजे रसूलनि जे सरदार बाबे मोहम्मद मुस्तफ़ा जे निमाज़ सजदे में पुठीअ ते चढ़ी वेठो मांसि जेसिताईं मां पंहिंजे मर्ज़ीअ सां न लथुसि तेसिताईं नबीअ मुंहिंजे ख़ातिर 72 दफ़ा सुभान रब्बिल आला चयो पुट एॾो टिको सही तो ख़ुदा जो एॾो टिको नबीअ जे नबूअत जो बि ख़्यालु न कई मोरे नबूअत पुठीअ ते लॻी हुनजे मथां अम्मा बराबर मुझे खातिर सरकार मदीने जे 72 दफ़ा सुभान रब्बिल आला चयो मगर मां बाबे जो थोरो न रखंदुसि करबला जे मैदान में 72 टोलो माण्हुनि जो वठी वेंदुसि हिकु हिकु करे सुभान रब्बिल आला जे मुक़ाबले में कुहाईंदुसि बाबे मुंहिंजे खातिर 72 दफ़ा सुभान रब्बिल आला चयो मगर मां मोहम्मद जे दीन जे खातिर 72 बचड़ा कुर्बान करे मोहम्मद जा थोरा लाहींदो वेंदुसि मुंहिंजा दोस्तो करबला जो मैदान में नबी पाक जी ज़ात बाबरकात पहुचनि था पिया अकेलो हुसैन सॼो कुर्ब कबीलो शहीद थी थो वञे अॻे जुमे ते छा महिल कहिड़ी ॻाल्हि कई हज़रत अब्बास जी कई अॻे जुमे ते कहिड़ी तकरीर कई छड़ी बस हज़रत अब्बास जी तकरीर कई कुझु बि न मुंहिंजा दोस्तो आराणु जे तबुर मूं ॾेई जो ॾियारे आवाज़ तो अचे अल अच या हुसैन ओ हुसैन उन सतायो आ पानी प्यार हुसैन वञे थो अंदर उन सां गॾु हज़रत अब्बास जी ज़ात बाबरकात अलमदार बि वञे थो पियो नंढड़ी सकीना 5 सालनि जी पंहिंजे चाचे खे सुकल चप बि ॾेखारे थी पई इची सुकल बि ॾेखारे खुरड़ियूं हणी थिए थी त चाचा अहिड़ा ज़ुल्म बि थींदा आहिनि छाजो साके मशर जूं बचड़ियूं उञायल हुजनि यज़ीदनि जा कुता पाणी पीअंदा वञनि असांजी निड़ीअ खे त ॾिसो चप सुकी विया आहिनि निमाज़ जा टाइम थी विया त पाणी कोन्हे कुझु असां मोहम्मद जे निमाज़ जो वुज़ू कयूं हज़रत अब्बास जी ज़ात बाबरकात इमाम हुसैन खे अर्ज़ थो करे त केवल मूंखे इजाज़त ॾियो त मां यज़ीदनि जी पहलवानी आज़माया वॾा पाण खे शेर था सम्झनि पिया मुस्तफा जे बचड़नि जो मूंखे उञ सठी नथी थिए पई त हुसैन त फरमाए दादा हैदर करार बाबो काॾो ईंदो तो जहिड़ो भाउ शेर काॾो ॼणे ॾींदो अधो कंहिंखे कोटींदुसि मुंहिंजे सिपा सालार लश्कर जो तूं आहे मुंहिंजो झंडो खणंदड़ तूं आहे तूं न वञी छॾी मां पोड़े हुसैन खे त मां वञी पंहिंजो सिर मोहम्मद जे दीन तो कुर्बान कयां मगर हज़रत अब्बास चए त न क़िबला न नंढड़ी सकीना मूंसां वाइदो कया चाचा पाणी थो पीआरे त मां बि वाइदो थी कयां त क़यामत जे ॾहाड़े मोहम्मद मुस्तफा खे अर्ज़ कंदुसि त बाबा चाचे पाणी पीआरियो हिनखे दरवाज़े पंहिंजे जो साकी करे सॾु कर इहो वाइदो मुंहिंजा बचड़ीअ कयो आहे इंशाअल्लाह ताला वाइदो निभाइबो हज़रत अब्बास जी ज़ात बाबरकात घोड़े ते चढ़नि था शेर जो पुटु हो हैदर जो रत पियल हो बबकियूं ॾींदो यज़ीदनि खे मारींदो फारींदो वञी फुरात जे नदीअ जे मथां पहुतो घोड़े जा पेर वञी लाथे फुरात जी नदीअ में खली भरियईं साईं पाणी फुरात जो तमामु शफ़ाफ़ तमामु थधो थींदो आहे मगर हज़रत अब्बास जे ज़ात बाबरकात पहिरियों नबी पाक जे बचड़नि जी नौकरी पाणीअ जी खली भरे कुल्हे ते रखे थो पंहिंजे नफ़्स चयसि अब्बास पाणीअ जे मथां बीठो आहे ॾहनि ॾियारनि जो उञायल आहे अॼु त को बुक भरे थधो पाणीअ जो पीउ चप आला थी पवनी मन पधर में का ताज़गी अचे वञी तरार वहण जो शौक़ थी पवई हज़रत अब्बास जी ज़ात बाबरकात
बुक पानी जो भरे थो वात ते रखे थो त आरण जे तबन आवाज आयो ओ चाचा ॾाढी देर लाथई चाचा उन सतायो आ खुड़ियो जुआनो पयो जल्दी पानी आण त खुदा जो कसम भरल बुक हज़रत अब्बास जे ज़ात बाबरकात उते पानी में फिटी करे चे तो अब्बास तोखे पानी पियो ते आज मतो हराम आ जेसी मोहम्मद जो पानी वक में पचड़ियो न पियन बाकी पानी पियनो ना जेसी नगे जो न्याणी पियन मता क्या मजेदार बाबो डोरा पड़े तो पानी पान पी ढो कयो ही घोड़ा ओ मुझा घोड़ा तू तो जानवर आ तू तो हैवान आ असा अगर तू भी तो उन्हें भुख मरे खुदा जा बंदा पानी जे मथो बीठो आ तू तो इंसान है पानी पी ढो कर घोड़े के खुदा जुबानी घोड़ो तो जेते किबला वाकई हैवान है मगर वली तू बदता असुरन वलौ कान सातन के वो तो तू मुझे मतो न चढ़वा मुस्तफा जे बचन जे दरवाजे जो घोड़ो ना अल्लाह जे वाते मुके पानी जे वाते न चो तुजी मर्जी आए चाते क्या मजे डारे खा तू ने जन्नत मुके डोरा पे दे तो पेटी घोड़ा मुझे न्याल कुल पानी तो पानी पे पीता किबला मुके भी पानी पे हराम आ जैसे नबी जो बचड़ी पानी पियन मरा त मरन दे घोड़ा घोड़ा तो घोड़ा खोल ले मगर नबी जे बचन वक्त में मुखे पानी पियण हराम है अल्लाह अल्लाह बड़ा घोड़ा कोई हो तो सोबत जो सर चंगन दे जो सोबत सालिह तुरा सालिह कुनत सोबत तालिह तुरा तालिह कुनत सोबत चंगी चंगो करे पुछड़ी पुछड़ो कंदिया मुजादी दोस्तों हजरत अब्बास खली भरे थो घोड़े कड़ी के हणी के तो घोड़ा शाबाश अदा विख वधाए आर्याणी वो जो तंबू मु 72 दफा पानी जे कार बाहर निकली पई हुन जब सुका पिया थन मता क्या मजेदार साथी को सरजट तो का यारो की दो जा विख वधा घोड़ा पंथ कोने को पर लागन जल्दी अली नौकरी जो मन साथी दरवाजे जा सद जाऊं मगर अजी दोस्तों तबनी यजीद ने सलाह कई त हैदर जो पुत्र तो कोई ना दे सके तो अरे पतो निकी करे तीर हणो बा भनो तो पानी हारो तो पानी न पहुंचे जो ते पानी पहुंचियो ए मुस्तफा जे बचड़े पानी पीतो न पहुंचे दी कोई भी न रहंदो मुजाजी दोस्तों हजरत अब्बास हले तो घोड़ो का है वो तो एकड़ो मलहून शक्की अजली हजरत अब्बास जे बाज मथो खली रखिया तलवार उछले तो बाह वनी परे पई थी पई मगर वाड़वा बहादुर दा पुत्र हिम्मत न हारी हिकदम फुर्ती दई करे वा खली वरी खली बाज मथो आदी तो ओ चतो धको खबी बा के भी लगो खबी बा फैली वई मगर अजी दोस्तों हजरत अब्बास जे साथ पानी न हारण ॾिनो हिकदम चक विझे तो मणखन पानी खलीअ जे में नदन में करे तो पियो घोड़े के जे तो घोड़ा रज़बान मुंह वहंदी वञे थी बदन कमज़ोर थींदो तो वञे पियो खली वात में लगी पिया हथ कोने जे सजला रब जे नाले ते लिख वधा अने ईअं चए थो तो ओतिरो तीर आयो आहे ओचितो जेको खलीअ में लॻो आहे दरवाज़े ते आयल पानी मुस्तफा जे बचन खे नसीब न थियो पानी सॼो वही वियो हजरत अब्बास बेहोश थी करे घोड़े तो हेठ तो किरे चढ़ गई तो या हुसैन ओ हुसैन सुनो अदरिकनी आवारो कर को ले लो मता यजीदी मुझो लाश खड़ी वेंदा हुजन खुदा जे वास्ते मुके भाकुर पार दीदार करा हजरत इमाम हुसैन अली मकाम जी ज़ात बाबरकात कन्न ते आवाज पहुंचे तो घोड़ो टुकाईंदो चे तो पियो ॾिसे हजरत अब्बास बेहोश लॻो पिया जुल्फ मिटीअ में लॻा पिया अखियुनि में रत पइजी हुई आहे चुपटला कुरनि पाण बेहोश लॻो पियो आहे हजरत इमाम हुसैन मथों बिही भाकुर पाए पाण जेॾे भाउ खे तो चए त अल आन इन कसर ज़हरी व कल्लती लती अदा हाणे कोट जा कुंगरा भाउर टुटी पिया हैदर काॾूं वण जेको तो जहिड़ो भाउ शेर ॼणे ॾे चेल हाणे टुटी पई आहे कंहिंखे हाणे अब्बास करे छॾिया केरु मुंहिंजे इस्लाम जे लश्कर जो झंडो खणंदो खुदा जे वास्ते अखियूं पट मूंसां ॻाल्हाए त सही परदेसाड़ीअ सकीना सलाम ॾिना थी त चाचे खे चइजांइ त पाणीअ में छो देर लाथई अल्लाह ओ चाचा पान पानी पीठो कई असा की वजह रखी मगर हजरत अब्बास बेहोश नबी पाक जो बचड़ो हेठ घोड़े तो लहे थो हुसैन ठाकुर पाए कहे तो अब्बास सकीना सलाम ॾिना थी सकीना तो जे वास्ते तो रस्ते में क्यों विझी वेठी आहे पाणीअ जो इंतज़ार अथसि ओ जंहिं सकीना जी खली खड़ी वादो करे हलियो हो भाटीअ जो आवाज़ ॿुधे तो बदन में जुंबश अचे थी अखियुनि पचड़ जी करे तो मगर तीर एॾा लॻाए त अखियूं रत था भरिजी वियूं अखियूं पटजनि नथियूं पयूं
हजरत अब्बास सही वॾी महिरबानी वॾा कुर्ब के हुसैन जो पछाड़ीअ मुंहिंजे मथां आयो आहे। हाणे हिकिड़ी त महिरबानी कर जो मां जॾहिं ॼाओसि त बाबे जी ज़ात बाबरकात मूंखे तुंहिंजो मुंहुं ॾेखारियो ॼमण सां रखियो तुंहिंजे चेहरे ते पटियूं हम। हाणे रब ॾे वञी रहियो आहियां इज़राइल मथो लामारा थो ॾे। इज़राइल खे चवां थो त तेसि ताईं त मूं न करिजांइ जेसिताईं सोणे हुसैन जो दीदार कयां। हुसैन जो दीदार करे इहो क़ब्र में सां तसवुर वठी करे हलां ख़ुदा जे वात। इज़राइल 2 मिंट बीह असां मुस्तफा जा बजरा इज़राइल को ॾिजण वारा न आहियूं। अज़ल में वाइदा कयासीं कुसर जासीं पाड़ींदा वेंदासीं। सूरिया सिंगार असुल आशिकन जो मुड़न मोटन मेहणो छा निज़ारे निर्वार कुसण जो करार असुल आशिकन जो। ओ मुंहिंजा हुसैन सुण तमन वारे वक़्त में तूं तुंहिंजे मुंहं ते पटियूं हम। हाणे तमन्ना आहे त मरण वारे वक़्त में तुंहिंजो चेहरो ॾिसी पोइ वञा पर छा कयां अखियुनि में रत पइजी वई आहे। हथ आहिनि कोन जंहिंसां अखियूं खां तोखे इहा तकलीफ़ बि न जा त मुंहिंजे रत में मथां हथ भरजनी। हाणे महिरबानी कर मुंहिंजूं अखियूं उघ कंहिं कपिड़े सां त अखियूं खोल त तुंहिंजे चेहरे ते दीदार करे पोइ रब जे दरबार में वञा। अल्लाह हुसैन जे ज़ात बाबरकात जे जेल सां खातून जन्नत जो रो बदला जेको रो खोले करे जो अब्बास जूं अखियूं तो रत जूं उघे पियो। हज़रत अब्बास अखियूं पटे हुसैन खे ॾिसी चए त मुंहिंजा सोना हिकिड़ी वसियत मुंहिंजी पूरी कई हाणे ॿी वसियत उहा बि पूरी करे छॾ त पोइ रब ॾे वञा। ॿी वसियत कहिड़ी के सोना हुसैन कासिम घोट शहीद थियो तंहिंजो लाशो बि आराणे जे अंदरि तंबुनि ॾे खणी वए। हा हज़रत औद मोहम्मद शहीद जाते जो भी जनाजा मुबारक अंदर खणी वए। हाणे महिरबानी कर जॾहिं मां फौत थी वञा त मुंहिंजो जनाज़ो आर्यान ते खणी न वञजाए। ख़ुदा जो नालो थी मुंहिंजी शिकिल सकीना खे न ॾेखारिजाए। मथां ॾोरापो ॾेई चवंदी हुजे त शाबस्ती जा चा पाणी न पीआरी मूंखे लज ईंदी मूंखे शर्म ईंदो जो मां बचड़ीअ जो वाइदो पूरो करे न सघियो आहियां मुंहिंजी शिकिल न ॾेखारिजांसी। मां न्याणीअ जे तूं कद खण जहिड़ो न आहियां कद खण त सकीना हाणे मन मारूअरनि जे रब जो नालो थी सकीना खे मुंहुं न ॾेखारिजांइ। चइजांसी त तुंहिंजो चाचो अञा पाणीअ जे नौकिरीअ में लॻो पिया इंतज़ार कर वरी क़यामत ॼाणे तुंहिंजो मुंहिंजो मेलो थींदो पाणी हली मोहम्मद वटि पीअंदासीं। अल्लाह हज़रत अब्बास शहीद थियो। हज़रत इमाम अकबर रज़ी अल्लाह ताला अन्हु जी ज़ात बाबरकात 18 सालनि जो नौजवान हू बहु रसूलुल्लाह जी तस्वीर अदा। हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम खे बि पुट हो सही याकूब अलैहिस्सलाम खे यूसुफ पुट हुअसि पोइ भार वठी आयसि साईं महिरबानी करे असांखे इहो अधो ॾे त असां रांदि करण कान वञूं असांखे छो थो पियो असांखे लड़ाए पियो महिरबानी करे असांखे इहो भाउ ॾे त असां रांदि कराइण जे कान वञूं। मगर हुननि जे दिलि में कान हरकत हुई दिलि में त हुन भाउ खे क़तल कयूं जो सॼे भाउ चा बाबे जी मोहबत आहे ईअं सां इहा मोहबत निकिरे पोइ असां त पाण भाउर हा पाण में यार हिकिड़े पासे यूसुफ सोढ़ो हिकिड़े पासे हज़रत यूसुफ याकूब अलैहिस्सलाम जो दॿा मता मुझे बचड़े का तकलीफ थे ये मुझे न बाबा सही अच्छा की इजाजत दे। आखिर हजरत याकूब अलैहिस्सलाम किसो को था इजाजत ॾिनी हजरत यूसुफ अलैहिस्सलाम के वठी वञनि था पिया। ओ जॾहिं सोमणीअ जो वक़्तु थिए थो पियो वजाऊ इशाई यबकून सोमणीअ जे वक़्त में यारी भार रोईंदा आया पुछे नबा रोज था पिया चई सही वतरकना यूसुफ इंद मताइना फअकलहु ज़ैबो। ओ बाबा असां रांदि करण जे कार वियासीं असां कुझु रांदि कंदे परते निकिरी वियासीं टपड़ जे मथां तुंहिंजे बचड़े यूसुफ खे विहारियासीं आयो जो बग़ैर त तुंहिंजे यूसुफ अलैहिस्सलाम खे खाई वियो। हाणे छा कयूं वजाऊ बिदमिन कज़िब कूड़ो चोलो ओतिरो हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जो लाहे करे बकरीअ जी रत उन खे हणी करे बाबा तूं ला त मन्ना असांजे मथां तूं भरवसो न कंदे हे ॾिस त रत रुॻी यूसुफ जी लॻी पई थी तुंहिंजे बचड़े खे बग़ैर खाई खणी हलिया विया। मगर हज़रत याकूब जो बल सवलत लकुम अनफुसकुम अमरा फसब्रुन जमील वल्लाहुल मुस्तआन अला मा तसिफून। चवण लॻो त अजब क़िस्म जो बगड़ो अबा जो मुंहिंजे यूसुफ अलैहिस्सलाम खे त फाड़ी चीरई मगर जेको चोलो पियो तंहिंखे नोट बि न आई आहे अबा कूड़ा चोलो जो हज़रत यूसुफ उनखे फाड़ी निकिरी वई
टके पूजे में वो चोलो खड़ी आया। मगर अजीज दोस्तों एडो हजरत यूसुफ अलैहिस्सलाम के दर्द छो। हाँ सही हजरत याकूब अलैहिस्सलाम के यूसुफ जो दर्द थो तो शहर का बाहर निकली कर रेडियो कंदो हो चंदो हो और मुझा बचड़ा तो के केड़ी तलवार सा कुठूं केड़े कुएं में तो के बोड़ूं केड़ी जमीन में तो के पूरूं। मगर अजीज दोस्तों वबियत आईनाहु मिनल हुस्न फहुव कजीम। हजरत याकूब जी यूसुफ जे जुदाई में रोइंदे रोइंदे 40 साल बराबर अखियूं अची उठी वयूं। मगर याकूब अलैहिस्सलाम के पक ई त मुझो बचड़ो जेरो आ छो तो मलकुल मौत को भी पूछी चुको हो जंगल जे बकरन को भी पूछी चुको तो मुझे यूसुफ के खाधो तो सभी बकरन जो त न असा के नबियन जो गोश्त खाण हराम पक्का से जेरो मगर जेरे हुंदे दी जुदाई पुट जी मास्टर साहब केड़ी दी दे आखिर नबी थी अलाए का थियो अलाए की हुंदो अलाए टुकुर के खरा चले न। मगर अजीज दोस्तों एक दे हुसैन जी दात बाबर कहा था करबला के मैदान में सुनो हजरत अकबर हम शिकले पैगंबर 18 सालन जो नौजवान यूसुफ भी हो तो 12 सालन जो हो मगर जड़ी हुसैन जो बचड़ो अकबर हो तो 18 सालन जो अकबर चे तो हुसैन जे दरबार में बाबा मुखे मोकल जो पुट काले बाबा ओडे जाते चाचो अब्बास शहीद थो बाबा ओडे जाते मुझा पुफा हजरत ओने मोहम्मद शहीद था बाबा ओडे मोकले जो जाते असा जो कासिम घोट मेहंदी लगन शहीद थो मुके रहन न थो जे मुझा बाबा से मुके इजाजत दियो त बाबा जो सिर कुर्बान किया मोहम्मद जो कुरान दीन बचाया यजीदी मस्जिद में बगियार जे कोता जो कूद निकले तो ते के शहीद करे था मोकले ने प्या हजरत हुसैन तो जेदा पुट तो के किए मोकले जा लेके थिया जे भाई मता क्या मजे जा रे बाबू मोहम्मद डोरा पोडई जे त शाबाश हुसैन तस्वीर मुंजी हो अकबर मुझे तस्वीर के पे मिट्टी में केराई मुझे तस्वीर का जुल्फ मिट्टी में पे लुआड़ी कि ये क्या मजेदी मैंने हाथ मता मोहम्मद करे तो मुझे हम शिकिल पैगंबर के पे लुटाई तो हजरत इमाम हुसैन दे दांत बाबर का अकबर जवाब रे तो बाबा ओ जे मोहम्मद जी तस्वीर है हा ते मोहम्मद भी तो उत जे मैदान में दंद शहीद कराया हा पान के रथो शान करायो हो बदन मु खून निकतो हो मुके भी खून वहार दे मोहम्मद जी सुन्नत पूरी कर दे अल्लाह पुट तेरे नथी घोड़े 18 साल जो पुट लुटाया अब आज तू जी ते नथी घोड़े पई 18 सालन जो नौजवान शहीद कराया तो मां नौजवान पुट जी भी दिल नथी सहे तो पांजो पोड़ो बाबो हुसैन रसूलुल्लाह जे कुलन जे सवार के नेल जे किए चढ़ाया मता बाबो डोरा पोडे तो बेफरमान पुट इन जे घर कुर्बान तो बाबन जा पटका बचाइन बाबन जो आबरू बचाइन पांजो सिर कुर्बान कर मगर पोड़े खातिर तुझे मतो तीरन जी बारिश थी नेजन जा तूफान वसंदा तलवारन जी बारिश थी मींह वसंदा वे गालू याद कर मुझा बाबा मेरे हाथ ने कर छड़ी मुके तो मां भी कुर्बान था पर इमाम हुसैन जी पुट मुखे इजाजत देने की ताकत ना है छो बाबा जेड़ा भाई बचड़ा शहीद थिया पुफिया जा को बच्चों को ले जे क्या बो करे बच्चन को वधी कपालो थी राजा तुझे मथो हो जागा क्या थी तुझे खातिर पीना क्या थी ज़ैनब साण उन्हें के हक जो तो के इजाजत दे या न दे मुके को हक को ले पर पुफिया को इजाजत वठो वा इजाजत नहीं तो पोसी करे मां तो के मोहम्मद जे मैदान में मोकलिया हजरत अकबर जी साहब हजरत इमाम हुसैन और देसानी बीबी शहरबानु साण कभी अकबर सा गर्दी करे साण वटे चल बीबी साहब अकबर वटे तो मोकल जंग जे मैदान है तुझी मर्जिया मोकल देस या न देस मुझे दोस्तों हजरत अकबर नबी पाक ने बचड़े हाथ मसी अर्ज क्या तो मुझी अम्मा खुदा जे वास्ते मुके मोकल दे यजीदी ताना थाने का दो केर बचवा बाबे के किए लुटाया मता रब डोरा बोले जो अल जन्नत ता ताकता मिल उम्मात बीच तो भी अमर जे कदम जे ठवा इन मां जे मोदे जी सड़ इबादत अब वो के जतो जान पुट किए लुटाया अना जान वेठवा जदी मां शहीद तपो बाबे दवारो ते बगार मुके चट मा वना मगर अजी दोस्तों हजरत बीबी ज़ैनब साजिया जी तो पुट ने मोहम्मद मुझा बचड़ा हा सजी झोली खाली करायम मुझा ने पीघा को नता लुडन पिया के खियाने बचड़ो करे सद चाहिए चई चई करे बेहोश थी बीबी साहब क्रीती पे पई हजरत हुसैन चे तो पुट तू
मोहम्मद जी तस्वीर वारो कर कदम ते सिर रखे मन मोहम्मद जी खुशबू अचे का जागी पे मन तो के इजाजत दी जे अकबर तो जे बाबा मां के रहा जो का तूने जन्नत के कदम ते सिर रखा मुझे सिर लायक भी ना है जो मुस्तफा जे बकरी जे पैरन पे अचे हजरत बीबी साहब होश में आई कि तो पुत्र चंगो दस्तार मोहम्मद जी खड़ी थी अचे हाँ तेरे करार जो जुबो खड़ी थी अचे मुजादी दोस्त हसरल मुस्तफा जी चादर खड़ी थे खातून जन्नत को रोड नोस बीबी बजे बच्ची के सोच इंसान बधेसी पई वने बात पैती पई उतर जी करे तो मगर बेहोश थी गिरी तो पे पियो जे तो दादा माफी दे जाए मोहम्मद जी तस्वीर मुझे घर में अचे मगर बीमारी मुके माथो करे धोआ उतर जी ताकत काने का रब जे हवाले आओ असगर तो सड करे पियो अचू डरा दे ते वंज से बारे दे कारी पाजी उन जी मुसलमान थी करे पानी पिया असगर भी तो के दुआऊं करे मन यो वडो थी पो तो जे मोहम्मद जे कुरान जो लोलियो दी तो जे अल्लाह अल्लाह दादी दोस्तों हजरत इमाम हुसैन दे बच्चो हूबहू रसूलुल्लाह जी तस्वीर है घोड़े ते चढ़ लैला ये कह रही थी कि प्यारा पिसर चला तू भी ये कह रही थी कि लस्ते जिगर चला दे 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 अहल बैत दुहाई इमाम की मौला तस्वीर घर से जाती है खैरुल अनाम की आरान उरवन पे वदा हुसैन दिया घर में केर बैठो थी असा के दिल इश्तियाक थी बाबे मोहम्मद जी तस्वीर ॾिसण जो त अकबर जो तस्वीर ॾिसंदियूं से अॼु रसूलुल्लाह जी सूरत घर में निकती थी वञे पई कंहिंजी तस्वीर ॾिसंदियूं से देते आल बैत दुहाई इमाम की मौला तस्वीर घर से जाती है खैरुल अनाम की अकबर जो मैदान में अचन रसूलुल्लाह जी तस्वीर त हुयो खुदा जो कसमात अर्श जा मलाक लही आया मलाक समझो तो मोहम्मद आयो सरकार जी जात बाबरकार दी हलंदा सार थी त मलाकन जो टोलो पहुतो नबी पाक जे हुंदो जेको सलातो सलाम पढ़ंदो हो अज मलाक में तो अर्श जे लही आया त शायद मोहम्मद मुस्तफा घोड़े ते सवार चवा मुजाजी दोस्तों घोड़े के गिर्द जिन्नो मलक का हुजूम है सल्लू अला नबी की बयाबा में धूम है गुम मची वई सलातो सलाम अलैहि या रसूलल्लाह मुरसल बिठा ॾाढा ॾींहं लाता ही ओ पगदार मोहम्मद किथे है ओ अर्श के ज़ियारत कराइण वारा साधो जे दीदार ते कान आया हूं मगर मोहम्मद न हो मोहम्मद जी तस्वीर अकबर हो मुजादी दोस्तों हजरत अकबर जो हलन घोड़े ते चढ़ी पुत्र उफविद अमरी इलल्लाह इन्नल्लाह बसीरुम बिल इबाद मौला मुखे दिल के दद को न थो चई पियो हे वो तो जात मोकला जेको रफ्तार में भी मोहम्मद जड़ो गुफ्तार में भी मोहम्मद जड़ो सूरत में भी मोहम्मद जड़ो सीरत में भी मोहम्मद जड़ो मामता जदमा दिल तो न लाथो आ दिल तो लाथो तम तुझे दीन जे कार पर जरी अचू सिकंजू रसूलुल्लाह जे दीदार जे कार त मां इन जो दीदार कदो मां सो भी तो तोड़े मोकलिया है पियो भारत हो जई मुजादी दोस्त अकबर 50 कदम घोड़े के अकले तिखो अगते वनी यजीदिन ऐं हुसैन जे तंबुन ते विच ते बीही घोड़े जी वाग वरी पंहिंजे तंबुन ॾे वराए मदीने पाक ॾे मुंहुं करे हज़रत अकबर रोअण लॻो ॾाढो ठुडकरूं ॾिनो त हुसैन हकल कयसि त ख़बरदार पुट हैदर जो रत थो लॼाए पियो हाँ तूने जन्नत जो खीर तो घट करे पियो यजीदी तो खिलाए पियो लश्कर ॾिसी बुज़दिल थी छा मुड़ुस माण्हू थी मैदान मल्हा रोअण कमु ॿारनि जो हूंदो आहे जेके इम्तिहान ॾींदा आहिनि जे खिली इम्तिहान ॾींदा आहिनि रोए छो थो पियो त हज़रत अकबर तो चए त बाबा ये ताना न ॾे चइबो त तुंहिंजो मुंहुं में का लोली आयल ई कान्हे का हैदर जो रत पयल ई कोन्हे को यजीदी मूंखे छा कंदा उहे तलवार जा करतब ॾेखारींदो मां जो मदीने पाक में सुम्हल मोहम्मद मरहबा चवंदो पर ख़ुदा बि मरहबा चवंदो नारे तकबीर नारे रिसालत नारे हैदरी नारे गौसे आज़म मगर मुझा बाबा वो पुट छोटो मदीने ने मुंह करे रोए हां जंग के मैदान में बुज़दिली अकबर तो जे बाबा यजीद जो लश्कर ॾिसी के न छोड़ो
और वो परदेसानी ते कमतीने में सुगरा चढ़ी आया थे अब औने सा जो वादा कया त महीने को अकबर पुट मोकली तो माए मां त वना तो कुसर जे कार और रस्ते में चुवी वेठी हुंदियूं तो पुटन भाव अकबर कोन आयो इधर वेदर को पुछंदी हुंदी त मुझो अकबर काढे हो मुझा बाला काढिया बाबा ले मुई ले बची के कफन भी दिनो चलाए कोन को मां त वना तो कुसर जे कार ला सुगरा जो केड़ो हाल जो अना उम्मीद मुंह मोन लाती हुंदी ओ मुझा बाबा सही डोरा पाडी दी हुंदी चौदी हुंदी त छापती अता अकबर भावर भेडुर साईं त वादा न कडार जी तू परदेसी मुदा वादो क्यों रस्ते में मैं क्यों दी दरन वेदन को पुछदी हुंदी मुझे कार सद कंदी हुंदी न को कासम यो त न को आवाज यो त मां भी बहुत चढ़ के कार तो वना पियो अपा मुझा सलाम दी जासी जड़ी वने मदीने दे जे जासी त भेड़ सुगरा लाचार को जमा को सर जे कार तो न मौत मोलत न दुनिया क्या मजे जा रे तू जो मुझो मेलो मोहम्मद वट थींदो इंशाअल्लाह ताला उते तुझा मुझा दीदार थींदा डोरा पो न दे जो मां पजो सिरी तो कटाइण वना सलाह शरीफ हज़रत अकबर बाबे के बुधाए और हले थो पियो मुझा दी दोस्तों न 50 कदम अॻिते वरी न वधियो त पोइ तो आवाज़ तो दे या अकबर ओ हम शिकले पैगंबर अदाबी पाते जो नजर वराए दिसे अकबर तो सकीना सहना जे को मोकलायो अकबर को न हो मते उखाड़िया पेरे उखाड़िया अकबर भाव के सडु कदी दी जे अदाबी जाते न त क्या मजे जारे माता यारी थी दी मां रब जे नाले ते दी त मां भाकुर भी पाया रब जे नाले ते दी ते के में हार भी विझा तो तू घोट बरजी घोड़े ते सवार तो ते तो एक कदम भी है तो अकबर की रात बाबरकात सकीना सन घोड़े जी वाग वठी जेदी त दाग ते न छडी दी मां इते भी मुदा भाव ओ जड़ी भार घोट थींदा आहिन त भेड़ रूम तो पलो भी विझंदी हुन इचे में हार भी विझंदी हुन इनाम भी वठंदी हुन अज मां तो के केड़ा पलो विझा केड़ा हार विझा मथे ते नढी पोतरी आ सकीना के मथे मुलाहे करे मुजादी दोस्तों पारे करे किचे में विझी अकबर के चेती दा ना केड़ा हार विझा मुजी पोतरी कबूल है अल्लाह सोनो हार मावज को नहीं चांदी जो हार मावज को नहीं 50 रुपए जे कुनन जो हार को नहीं को अजो घोटा शादी त कान कई थी पर जड़ी मुझा बाबा मां मरी वना तो खुदा जो नालो थी मुझे मथो बटे कुल पड़ जाए हे खल न वन भी तो पलवड़ा विझाए हार गिचे में विझाए हार पोतड़ी फारे करे हजरत अकबर जो गिचे में जी जेती दादा जड़ी भेलरू घोटल की हार में जे तो इनाम भी वटे दियो नारे मां के इनाम दे हाने मुके खर्ची दे हाने मुके पलवजी पुसरी जे पैसा भी दे अकबर तो दे तो भेड़ केड़ा मा दुनिया आना काडो मा रुपया आना तमो झोली झलते मा तो के नाम दा हजरत अकबर कदरो हुदो करे एतरो तो झोली में रुनो आ जो सजी झोली गोल सा भरजी होया अल्लाह ए मुजायो थी नाम मुजिया थी दुनिया मुजाया थी पैसा खणी वन ओ जड़ी बाबे मोहम्मद जे कब्र ते पहुंचे अदु गुलर जो बाबे जे कब्र ते अदु खातून जन्नत मर जे कब्र ते भी जाए और ये सलाम दी जाए अकबर तहां जे दीन के उजान दे कार पर जो सिर भी दिनवा पाजी जान भी विनाया मोहम्मद मुस्तफा के कब्र मुबारक ते सलाम दे जाए हजरत अकबर हले तो तलाश बाबा पानी को पानी तो गिलास पहलवान वडो पहलवान अकबर तो तज बाबे डोरा पर ना न गोरे तो तू रोए तो अज एड़ा कम देखारे तो बाबो भी वाह वाह करे तो हैदर भी वाह वाह करे मुजादी दोस्त हजरत इमाम हुसैन के रात बाबर का जे फर्जंद हजरत अकबर कैस अरे तू पहलवान जी हां अंधा तो कना तंक भी बधर ना आवा तो के घोड़े जो तंक बधर भी ना आवा हो तो कल तो एक करे हजरत अकबर तो तलवार छड़ी जगह जो तलवार थी वही तो किसी परे उड़े थी वही मुजादी दोस्तों घोड़े सार बच कर थियो घोड़े की दीन बच कर थी वही खुदा जो कसम अकबर की तलवार घोड़े के बच कर जमीन के पहुंच मरहबा हुसैन भाई दोने जो पुट आयो जो पी
मरे उन्हें पुट के बिका बाय हुंदी कि न अब अगर है तो सही मुकाबले में जो आयो हजरत अकबर जलाल करता बने खाया हर सार्वनी करे खोद पियो मथे ते खोद वो बचा जो थींदो लोह जो तरह जी ने कर नहीं खोद वनी परे पियो बार कुत्ते जा वडा हुजन हिकड़े हथ में हुसैन जे दात बाबरका जे बचड़े के तरारा पे हथ में ढाला तलवार हथ मुंह में करे बार सूतो खड़ी मथे के और ये सूतो मथे चट तो सवार भी चल अगले कहीं हजरत अकबर जे दा 70 मारू जहन्नम में पहुंचाए सके कहीं गारत आई ना ये मिनल असिया हुसैन ओ बाबा किदिए तू दे के भैया रिलती लगी भैया झोला ता लगन प्या पानी कोने को खबर नती पे त केर बिचाए जो पानी जबल पिया ये सब यजीदी लश्कर जहन्नम में पहुंचाए जाए अगोरे मेरा ना दी सब मेरा मोके जाए बाबा चप्पल से पानी पहुंचा तो हुसैन अकल करे जे तो पुत्र मां सब तुझा डरा बजा अकल कबूल क्या सब तुझा मां नाज कबूल क्या मगर जो पानी जो नाज मां हुसैन कबूल न तो करे सका रब जे जात बाबरकात के तो पानी प्यारी मां खुराक न कर लटना तो सब दरिया निकलन मगर आज रब यदि दिन जे जफाउन के तो आजमाया साजे वफाउन के तो मुझा पुत्र कातिल लड़ मां अतरा अल मुल्तकी बिजद्दिकल मुस्तफा यस्की का विकास हिल अदना फिर मुझा पुत्र लड़ो मुंह पानी को नहीं को मोहम्मद माशरे तो मालिक तो के पानी प्यारी दो हुसैन दरिया भरे दरे दे मुंह करे थे पग दरिया तू दी दो मादी दुसनी हटिया मजे अरमाना घोड़ा दरिया जो मुझे बचने के पानी न प्यारी अरे मुझे न्यारी कुड़ी होनी बेहोती वही हुन क्या मजेदार तू जीता हमारा रसूलुल्लाह के दरबार में नी दो माए हजरत अकबर वही लड़े तो भुख थे उनमें थे मगर हिकड़ी जान यजीद तो बिना जकरी हिक हिक जे मुकाबले में वे तो सब खत्म कदो हाने बस कानून जंग जो छड़ो सब गलती जंग जो बस अल्लाह पाक आओ से 8-10 जना मुकाबले में आया हजरत अकबर जे में हिकड़ो केरी दो केरी टियों केरी पगे काडो तीर उठा काडो भाला उठा काडो नेजा उठा हिकड़ी जान हु बहु रसूलुल्लाह जी तस्वीर जो घोड़े ना हेठ लई जमीन ते अचे थी पई जमीन ते अचे करे सजो तो करे त अदर किनी या बताया ओ बाबा जी रसूलुल्लाह जी तस्वीर संभाल मोहम्मद जा जुल्फ संभाल मता मिट्टी लगे मता जुल्फ से का तकलीफ थे हजरत अकबर जे दात बाबर का जो आवाज उतर लगी प्या दखरो हवाओ लगी पे झोला बाद है जे आवाज वने तो से ओडे पे बजा बाकी तो सद दे पर हर है जे आवाज गुंगी थी तो ने तो से ओडे पे भजे आखिर हुसैन जी दात बाबरकात दरिया दे कहे तो मता बचरो दरिया जे मथवा दरिया के बचे तो दरिया रसूलुल्लाह जी तस्वीर का थे दिखाई बकी चरण पे दुनिया के बचे तो बकी दादा बचरा जी ने चल मुझा बचरो जो रसूलुल्लाह जे तीरे तो शहीद रे काला मुके पाजे बचरे जो पत्तो जो आवाज अचे तो मगर खबर नथी पेट आवाज का ठू तो अचे पियो अल्लाह कखन को पूछे पनन को पूछे कि अकबर जी खबर दो मुजादी दोस्तों अकबर ने दात बाबरकात के तीर लगा क्या है मगर पेट रे हूं तो दे रसूलुल्लाह जे पटरे दे अजल तू ठहर जा वो तभी अजल तू ठहर जा दम भर जरा तो देख लेने दे अभी बाकी है दिल में हसरत दीदार थोड़ी सी खड़ी आती ओ अजल 20 मिनट रसूलुल्लाह जे बच्चे वना पेट रे ढूंढी तो वने पे मुजादी दोस्तों चेली टूटी पया तो मन हुसैन जा कदम अचन तो ने के चुमियो जा मुझे साव करो ये हजरत इमाम हुसैन आली मकाम भी मथो आयो हजरत अकबर वारा तो निकली चुकिया बेहोश पिया अरे जेजी तस्वीर मोहम्मद जी हुजे खुदा जो कसम तो हुसैन हज में करे चे तो सर तो उठाओ बचरा सिर मथे कर सर तो उठाओ खाक में रुखसार भर गए वह हजरत हुसैन को भी आस कर गए वो मुझा बचरा कुर्बान मत तुझे जुल्फन तो ना रसूलुल्लाह जो जुल्फ वो मिट्टी में लाड़ नहीं रह ले
कहीं आई थी मुझा बचड़ा कदरो त मते कर मुझा गाला त सही त काते तीर लगई काते तो के तलवारू लगूं अब कौन देगा दुख में नबी के पितर का साथ दम भर में तुमने छोड़ दिया उम्र भर का साथ सजी उम्र जुद कर अकबर कयो तो ने बचड़ा सीने साथ लगू अजमा हुसैन जे जात बाबरकात के भाकुर तपा मुक्या जो बापू करे तो सदु के ये जेरे भाव करे सदु के अल्लाह मुजादी दोस्तों हजरत इमाम हुसैन आली मकाम बचड़े हंज में कर बैठो हजरत अकबर की जात ते नबी पाक दे बचड़े हुसैन जी हंज में आ रोई नहीं हुसैन के दिसी रुनो ना ढोरनो वरी खिलियो पेरू खिली वरी रुनो इमाम हुसैन पुटे एडा जख्म एडा तकलीफू रोण रोई छो तो पुटे तो रोण छाजे करतो रोई खिले छो तो पियो अॻ में खिले छो पोइ रुने छो चई त बाबा जॾहिं जाओ त कन में बाग तो चई हाणे विसाल जो वक़्तु छा खिला तो इन जे करे मूंखां वधीक भाग वारो पुट केरु हूंदो जेके हुसैन पछाड़ीअ जो हंज में करे वेहे इन का वधीक भाग वारो ॿियो उहो माण्हू केरु हूंदो जंहिंजे जनाज़े जी नमाज़ हुसैन ख़ुदि पढ़ाए बाबा जे नसीबनि ते तो खिला भागनि ते तो खिला शुक्र थियो अॼु बाबो हुसैन मूंखे हंज में बि कयो छो अॼु बाबो हुसैन मुंहिंजे जनाज़े जी नमाज़ बि पढ़ंदो ॼमण वारे वक़्त में कन में तकबीर बि चई वई बाग बि चई अॼु वञण वारे वक़्त में मूंखे कन में तकबीर बि चओ मुंहिंजे बाग मुंहिंजी नमाज़ जनाज़े जी बि पढ़जा मां खिला थो तॾहिं जो तुंहिंजे हंज में मुंहिंजो सेवा पुट रोए छो तो रुने छो कि बाबा गोरे बेहोश बेहोश खबर का नहीं उन जे वक्त में तो पानी भी न प्यारो टप सुकी रहा मां बेहोश में ॾिसां पियो अमर खातून जन्नत मोहम्मद जी बजरी मुझे मथों भी किया मां के जदी जी आबादी मां पहुंची आया है दिसा तो कभी नहीं हथन में कौसर जा पानी तस प्याला भरत मां जमा तमा हुसैन त मुके पानी ने प्यारो बाबे यदि दिल कुतन के पानी प्यारो सूरन के पानी प्यारो मुके चपन पे पानी न मिलो सकीना तान हुआ दुर्ज होनी करे शहीद थियण वारी आ ओ मां तुझे हथ में प्याला हन खुदा जे वास्ते मुके प्यालो पानी जो दे त मुझा चप आला त मां आसानी सां त मुरब जे दरबार में ॾियां बाबा रोआ ने करे जो अमर भी क्या प्याला झलियूं मां के दे त पुट हा वठ बाबा हिकड़ो प्यालो मां के नहीं मां बेहोश में पीतम पर अञा उन ॾाढी अञा प्यास ॾाढी मां अर्ज़ कमां त मां हिकड़ो त प्यालो ॾिनी ॿियो झलियूं बि क्या आदमी सानियन या उम्मी ओ जी जरा मां खुदा जे नाले ॾियो ॿियो प्यालो बि दे त अकबर पानी पी थो करे त बाबा मूंखे रोई थी जे त पुट कुदरत वारे रब मां खातून जन्नत के पीत जा प्याला ई कुल ॾिना आहिनि हिकिड़ो तो उजायल अकबर खे प्यारो अथनि बचल मिटल को पोइ मुंहिंजे रसूल अल्लाह जे कुरन जो सवार हुसैन शहीद थी तो उन जे घर जलियूं बि थी आया त अकबर हुसैन अचे त मां उनखे प्यालो प्यारा तोखे कीअं प्यारा बारो आहे तो इन जे घर जो मोहम्मद जो नस्ल ख़तम थी वियो हुसैन तूं बि शहीद थी दे पोइ हारियाणियुनि जा तंबू केरु संभालींदो सुगरा जी संभाल केरु लहंदो मुस्तफा जे बचड़े खे मोहम्मद जे मदीने ॾे केरु वठी हलंदो रोआ तो क़िस्मत जे मथां तो सॼो मोहम्मद जो लॾो ई ख़तम थी वियो अल्लाह अल्लाह शरीफ आखिर हजरत अकबर के जात बाबरकात हुसैन जे कदमन में दम मुबारक ॾिनो आर्याणियूं रस्ते मठियूं विझियूं अचियूं आहिनि अॼु पिणु अखड़ियुनि सजण पंहिंजा सारिया अॼु पिणु अखड़ियुनि सजण पंहिंजा सारिया कलन धूं गोढ़नि जूं बूंदा बस न कन संदीस कपिरन लोक ॾिठे ई न ले जिबिन साहब डाकू रस्ते में लॻियूं पियो अकबर कढी थो अचे पियो मगर अकबर त हज़रत इमाम हुसैन जंज में शहीद थी चुको हाणे अकेलो हुसैन हेॾो सारो लाश खणे कीअं कासिम घोट हो शहीद हो पियो हज़रत अब्बास हो शहीद हो पिया कोले कादी को आहे कोने जेको हज़रत इमाम हुसैन दा हेॾो सारो पाण जेॾो पुट खणाए हज़रत हुसैन तो कई दाल मिन नासिरिन यलसुरनी बिइज़्निल्लाह ओ
मुझा बाणो मुझा दीदो ओ मुझा रिश्तेदारो अकेलो हुसैन बिठोया जेड टुटी पया हे राज के दिल में टुक कयूं रहन पाल जेडो पुत्र को हई बिठोया अरे जो राजू तू बोल दसा अकबर जो लाश देखा तो पचारी मोहम्मद जी तस्वीर त ॾिसो हे डोटारो पुत्र खड़ा तो मगर करी न तो सका अजो आए को जो को मुसा मददगारी करे मुके अकबर के कुल हो जा रे अब्बास जे लाश में आवाज आयो तो जीव दा जीव ला ला अदा जीव कया अदा जीव कया अकेला हुसैन ओ मुझा अकेला हुसैन जीव आया हाजिर आया शहीद जीरा इन तक रचे पहुंचा मगर है जे तड़ी मुझ बाहू कटियूं पई हुन लाश खना पान हथन सा हथ यजीदी कटे यान मुझा बाबा सही छा सामा तो के खड़ा मुसलमान हुती हैदर जो पुटरा पुठी दे मगर पुलो दे तो हजरत हुसैन बजे बचड़े जो लाश तो कनी सके मरी सारी जे हल मिन्ना सिरन यंसुरनी बिइज़्निल्लाह अरे आए को मुझो मददगार यजीदी खिलन था केर हो जे को हुसैन जी मददगारी करे त खुदा जो कसम तो आज तो तब वो मु भेड़ थी जवाब रे ते जीवता खुदा जीव दो केर रे होती जे को तो मददगारी करे मदीने को वठी शाम से मासूर निभाया मां पंजा बचड़ा को आया मां नहीं थी मां तो केरी दी मुके इजाजत दे कद पर्दे वो निकरा अज मथे तो लटड़ो लाया पेरियो कारे जे बचड़े के जमे क्या तो उसे तो जे न भेलना निके जाए बाहर खुदा जो नाल होती है देना अल्लाह जे रसूल जे कहिए ते राजी थऊं असा बे पर्दे न थींदा से असा जो पर्दो सिज भी न ॾिठो आहे असा जे दरवाजे ते मलाइक भी बिना इजाजत न आया आहिनि भेण तुंहिंजे लखबार चाबस्ती जी जी चवण ते हरारती भेण ते अदा ॿियो केरु थी जेको सॾ ते चई मां भेण न ईंदी मां त ॿियो केरु ईंदी उसे झले थो त जी जल भेण नाव 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 हे कलमा पाणी तो खुलो जा ईअं कंदे अकबर जे लाश में आवाज आयो तो बस बाबा बस बाबा के तरह से क्या थी कोई मददगार ना होती बस बाबा देखे सडू न कर बस अबाना अचे आहिन कुले कादी अचे आहिन ओ अमर खातून जन्नत बीठिया ओए मुझो बाबो हैदर करार आयो आ ए मोहम्मद मुस्तफा आयो आ ए कटोलो अच तो खड़िया अकबर जे कुले कादी जन जे कार के जना हो इन तो तू आ मुसलमान थी को होडे मता पुपी पेपर देती बाहर निकरी पौंदी जे बस मुझा वापस वारसा जेया बाड़ा अचेया मारू मुझा जेया कुले कादी अचेया ओ मोहम्मद जी दात आए हैदर करारा पी खातून जन्नत तो तू आ ते जाश तो यार कुल होडे अल्लाह अल्लाह बजा दे हजरत हुसैन की दात पर खास अकबर के दफन तो करे सुभान अल्लाह जमीन रखे तो जब जमीन खबरदार थी जाए मां बुधंदो है तो के जेको मयत हुंदा ते के तकलीफ दी दिया हीरा नहीं दिया मगर ये 18 साल की है 18 साल की है ये दानत हुसैन की अब है तेरे हवाले अमानत हुसैन की मुझे हुसैन जी 18 साल की कमाई मुझे अमानती न के रखियो एहतियात से दामन में है जमीन और जमीन ने के आराम से रख जाए अदब से रख जाए अकबर के साथ बाबरकत ये बचड़ो हुसैन शहीद करबला जो थी मुजादी दोस्तों हजरत इमाम हुसैन आली मकाम जी दात बाबरकत अकबर के दफन करे हर पाजो पार तो निकले साओ से पाजो पार हजरत इमाम हुसैन तो निकले पियो दस्तार मोहम्मद जी मथे ते हैदर करार जी तलवार हथ में अदर आरण जे तंबुर में आवाज आयो त या हुसैन इब्न अली या कुर्रत ऐन नबी ताल इस्तरीहन 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 ओ हुसैन रसूलुल्लाह जे कुलहन जा सार जे कोई तो सिकारे मोकलियो छो सो निक मोटे ही कोन तो अकबर के मेदी हणी मोकलियो से त न मोटो कासिम जो भी इंतजारात अब्बास चाचे पानी को ना दो अल्लाह जे नाले ते बाबा बाला जड़ी सच्ची ना सद दी गया पछाड़िए जो फाकुर त पाई वण करो तो वो मुके सच्ची ना सद कयो वण हजरत इमाम हुसैन मोटे तो मां पान कुन या निसान नबी
ये बीजी नहीं छो बाबा सब सूरत सचा से मुसीबतू सचू से तकलीफू सचू से मगर तो दस्तार काडे बधिया बाबा हे जो वो मुबारक था जे कान पातो थी हैदर करार की तलवार छो खई थी सकीना सार कदमन में किरी अर्जी कर बाबा मां समझा दी तू मोहम्मद जे मदीने दे तो वने पियो हे कल न चढ़ी दी मां मुके भी पाण ता वठी हल अल्लाह जे नाले ते तू रसूल अल्लाह जे रोज़े ते रार कर तमा खातून जन्नत के उतारे हशर जे मैदान में आया तभी ता यजीद ने कहा वेल विहाया हिन्ने खुदा दी दोस्तों हुसैन किने चे सकीना सार के दमा कुसड़ कोना या मदीने वारो दीन बचाना थोना बाबा माउडे न थोना इन बाबा मुके खबर आ तू वने तो रहते पियो पर हथन में साथी पुट ये तलवार ये ढाल बाबा ढाल सा छा कबा पुट ढाल सा यदीदन जा तीर इंदा त रोक बा डिफेंस सा तलवार सा यदीदन के जन्नत में पहुंचाइंदुस बाबा हां तो